अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु मां अमानुल्लाह अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। पन्नू आकिल में अॼु SSP सखर जनाब इरफान सामो विज़िट कयो आहे। तमामु शहरनि खे हिदायत कंदे चयो आहे त पंहिंजे घरनि में रहो, लॉकडाउन जे हवाले सां शहर में न निकिरो ऐं कानून जो एहतराम कयो। SSP सखर लाउड ते ऐलान कराईंदा रहिया शहर में ऐं तमामु शहर बिल्कुलु बंदि हुयो अॼु। SHO पन्नू आकिल ऐं DSP हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचर साहब जन भी साणुसि गॾु हुआ। सहाफ़िन खे हिदायत कंदे चयो आहे त तव्हां बि असां सां तावन कयो ऐं तमामु जेके असांजा मैसेजिस आहिनि उहे आवाम ताईं पहुचाइण जी भरपूर असां सां कोशिशि कयो। जी नाज़रीन, असां अवां सां पन्नू आकिल मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहियासीं।